नाज़रीन, प्रोग्राम स्पेशल टॉक में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। औरतुनि जे आलमी ॾींहं ते अॼु पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में औरत मार्च जेको आहे उहो थी रहिया आहिनि, जंहिंमें घोटकी जेको क़बाइली हवाले सां इंतिहाई पुठिते पियल आहे, जिते सरदारी राज आहे, उते बि औरत मार्च औरत आज़ादी मार्च जेको आहे उन जी तक़रीब जेका आहे उहा जारी आहे। हैदराबाद, इस्लामाबाद, कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में औरतुनि जे हक़नि जे लाइ जेके रैलियूं आहिनि, जलसा जलूस उहे कढिया पिया वञनि ऐं हर साल औरतुनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते पाकिस्तान जे अंदरि औरत मार्च जे हवाले सां मुख़्तलिफ़ उनवान हेठि जेको आहे उहो रैलियूं कढियूं वेंदियूं आहिनि ऐं उन्हनि रैलियुनि जी जेके मुदे ख़ारिज जी सोच रखंदड़ आहिनि उहे उन्हनि जी मुखालफ़त कंदा आहिनि ऐं उन हवाले सां तशदुद जो बि इस्तेमालु कयो वेंदो आहे। पर हर साल औरतुनि सां थींदड़ जेके ॾाढायूं आहिनि उन्हनि में इज़ाफ़ो थींदो रहियो आहे ऐं इहा डिमांड थींदी रही आहे त औरतुनि खे तहफ़ुज़ ॾियण जे लाइ कानून साज़ी करणु खपे। न रुॻो उहा कानून साज़ी क़ौमी असैम्बली में, सेनेट में, पर सूबाई असैम्बलियुनि में बि थियणु खपे ऐं उन कानून साज़ी ते अमल दरामद बि थियणु खपे। औरतुनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां औरतुनि जा जेके हक़ आहिनि, अॼु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे वुमेन एक्टिविस्ट आहिनि, सीनियर सहाफ़ी लेखक फ़हमीदा रियाज़ असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। असांखे इस प्रोग्राम में भलीकार चऊं था। फ़हमीदा, कीअं ॾिसो था अॼु औरतुनि जो जेको आलमी ॾींहुं आहे? हर साल औरतुनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां मुख़्तलिफ़ प्रोग्राम थींदा आहिनि, औरत मार्च जूं तक़रीबूं थींदियूं आहिनि, जलसा जलूस रैलियूं, पर असां ॾिसूं था त हर साल औरतुनि सां थींदड़ जेके ॾाढाई आहे उन में असांखे वाध ॾिसण में आई आहे। औरतुनि सां जेको मतभेद वारो रवैयो आहे, जबरी शादियूं आहिनि, घरेलू तशदुद आहे ऐं उनखां सवाइ मुख़्तलिफ़ जेके सियासी कारकुन आहिनि उन्हनि खे बि तशदुद जो निशानो बणायो वञे थो। छा चवंदो औरतुनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते अॼु? महिरबानी शकील सुमरो तव्हांजो मूंखे टेलीफोन लाइन ते वठण जे लाइ। औरत मार्च ते पाण जॾहिं ॻाल्हाइण कयूं था त बेसिकली इन जी शुरूआति 5 साल पहिरीं जेको आहे पाकिस्तान में शुरू थी ऐं मी टू जी मूवमेंट खां पोइ, ऐं उन खां पोइ जेको आहे इहो औरत मार्च जेको आहे शुरू थियो ऐं जेको आहे सो अॻिते वधंदो रहो। शुरू लाहौर खां थियो, इस्लामाबाद आयो, कराची आयो, उन खां पोइ जेको आहे इहो हैदराबाद, सखर, हाणे तव्हां ॾिसंदो त जिते कारोकारी जा केस जेको आहे आम जाम थींदा आहिनि, उते हिन साल घोटकी में बि जेको आहे औरत मार्च जेको आहे उहो रखियो वियो आहे ऐं भरपूर नमूने सां थी रहियो आहे। हैदराबाद जी जॾहिं ॻाल्हि कयूं था त हैदराबाद बि जेको आहे सो हमेशह ई उते जूं औरतूं जेकी आहिनि उहे उन्हनि जे में हूंदियूं आहिनि, माण्हू अगेंस्ट हूंदा आहिनि उन्हनि जे हर उन इशूज़ ते। तंहिंखां पोइ बि तव्हां ॾिसंदव त औरत मार्च हर साल थी रहियो आहे। इहा बि हिकु हक़ीक़त आहे त गुज़िरियल जॾहिं खां इहे मार्च शुरू थिया आहिनि त हमेशह तव्हांखे ॾिसो त वाध ई नज़र अचनि पिया त, पर इहो उन्हनि औरतुनि जी जेकी आहे जदोजहद आहे ऐं जेको आहे हू पुठिते नथियूं पवनि ऐं उन पंहिंजी तहरीक खे हलाइनि पियूं ऐं उन्हनि सभिनी, चाहे उहो रियासती इदारा हुजनि या जेको आहे आम माण्हू हुजे या सियासी ऐं समाजी जेके बि उन्हनि जे अगेंस्ट हुजनि था, पर उन खां पोइ बि उन्हनि तहरीकनि खे मुसलसल जारी रखियो आहे ऐं गुज़िरियल 5 सालनि खां भरपूर नमूने सां हर उन इशूज़ ते जेके आहिनि, न सिर्फ़ु शहरी औरत पर पाण अगरि ॻोठ जी ॻाल्हि कयूं त उते जूं औरतूं बि पंहिंजा मसइला खणी अचनि थियूं ऐं किथे ॻाल्हाए नथियूं सघनि त प्ले कार्ड उन्हनि जे हथ में हूंदो आहे ऐं उहे पंहिंजा उहे मसइला उन जे ज़रिए बि ॿुधाइनि थियूं। ऐं अॻिते हली मूंखे जेको इहो लॻे थो त ठीकु आहे, असीं इहो नथा चऊं त बिल्कुलु ख़तमु थी वेंदा हलिया, पर इन में अॻिते हली कुझु शयुनि में घटिताई ज़रूरु ईंदी। फ़हमीदा, औरतुनि जे राइट्स जे हवाले सां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ज़ाहिरात, जीअं तव्हां ॻाल्हि कई त औरतुनि जे हवाले सां जेका बेदारी आहे, जागरता आहे, रैलियूं कढियूं वञनि थियूं, उन जो प्रेशर बिल्डअप थिए थो, कानून साज़ी थिए थी, बिल जेके आहिनि उहे असैम्बली जी फ्लोर ते आंदा वञनि था। इम्प्लीमेंटेशन जे हवाले सां जेकॾहिं असां मालूम कयूं त उन जेके बिल आहिनि उहो जेको एक्ट मंज़ूर थियनि था पिया, उते इम्प्लीमेंटेशन अमल दरामद जी छा पोज़ीशन आहे? वाक़ई उन ते अमल दरामद थिए थो या जीअं ॿिया कानून आहिनि उहे फ्लोर ते पास थियनि था पर उन्हनि ते अमल नथो थिए? औरतुनि जे राइट्स जे हवाले सां छा पोज़ीशन आहे? शकील साईं, इन में जेको आहे त इहो असां वटि हिकिड़ो वॾो अलमियो आहे त असां वटि लेजिस्लेशन कानून त अचनि था पर पास नथा थियनि।
ऐं इहो ई असांजे लाइ वॾो अलमियो आहे त ज़ाहिर आहे जॾहिं तव्हां ॾिसंदो औरतुनि जी नुमाइंदगी सिर्फ़ु रिज़र्व सीट ताईं महदूद हूंदी। जनरल इलेक्शन में बि तव्हां ॾिसो त को बि चेयरमैन सीट ते न आयो आहे। जॾहिं जनरल इलेक्शन में औरत जेकी आहे अॻिते ईंदी ऐं उन जनरल सीट ते बीहंदी, साम्हूं वारो जेको धुर हूंदी उहो वोट ॾींदे इहो सोचंदो ऐं ॾिसंदो त हीअ हिकु औरत आहे ऐं आउं हुनखे औरत जे हैसियत सां वोट ॾियो पियो। ऐं जॾहिं उहा औरत पोइ अचे थी जेको आहे कानून साज़ी में बि अमल कंदी, जेको अमल दरामद कराईंदी। ऐं मुंहिंजो जेको पंहिंजो ज़ाती इहो ख़्यालु आहे त जेसि ताईं औरत रिज़र्व सीट खां जनरल सीट ते ईंदी त काफ़ी हद ताईं शयूं बहितर थींदी, पॉलिसी मेकिंग में उहो हिसो वठंदी ऐं उन डाइस ताईं उहे शयूं पहुचाईंदी। ऐं इन जो हिकिड़ो ई हल आहे ऐं उहो इहो आहे त तव्हां जेको आहे वधि में वधि जेको आहे उहो सियासी जेको आहे तव्हांखे उन जी ॼाण बि हुजे ऐं तव्हां उन ते डाइस ते वञी उहा ताईं शयूं खणी वञो ऐं उन ते अमल दरामद। ठीकु आहे, कुझु वक़्तु ज़रूरु लॻंदो पर थींदियूं ज़रूरु। ऐं पर तव्हां जेको आहे सो हिकिड़ो शो पीस अगरि थी वेहे थी औरत असेंबलिन में त उहो इन जे करे जो रिज़र्व सीट जे करे जेकी आहे सो कुॾ ते हूंदी आहे उनखे पोइ उहो अहमियत नथी ॾिनी वञे। हा बसि ठीकु आहे, फाइल्स अॻियां कंदे वञे थी रहे थी। फहमीदा, पाण जे कॾहिं ॾिसूं त सिंध जे अंदरि, उत्तर सिंध जे अंदरि काफ़ी अहिड़ा ज़िला आहिनि जिते ट्राइबल हिकिड़ो निज़ाम मौजूदु आहे। उते औरत खे कारोकारी जे ज़रिए उन जा क़तल जा खोड़ सारा वाक़िया थियनि था। बदे जी रस्म आहे, संगावती आहे जे हवाले सां ॾे वठि कई वञे थी पई। औरतुनि खे एवज़े में ॾिनो वञे थो, जेके राजूना जरगा थियनि था पिया। उनखां सवाइ काफ़ी विक्टम औरतुनि खे तशदुद जो निशानो बणायो वञे थो पियो। शहरनि में असां ॾिसूं था त घरेलू तशदुद जा खोड़ सारा वाक़िया थियनि था पिया। तव्हां सम्झो था त अञा इन जेके ॾाढायूं आहिनि उनखे रोकण जे लाइ कानून साज़ी जी ज़रूरत आहे ऐं उन हवाले सां औरतुनि जे लाइ एक्टिविज़म जे लाइ जेके कमु कंदड़ औरत तंज़ीमूं आहिनि उन्हनि जो किरदारु कहिड़ो रहियो आहे? जी बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु दुरुस्त फरमायो त जेके क़बाइली झेड़ा आहिनि या जेकी क़बाइली इलाइक़नि में अहिड़े क़िस्म जा इशूज़ कारोकारी हुजे या संगावती ते तकरार हुजे या ॿियो को इशू हुजे त ज़ाहिर आहे विक्टम हमेशह औरत ई थींदी आहे। ऐं जेको आहे सो औरत खे ई बली जो पाण चऊं ॿकरो त उहो ई ठाहियो वेंदो आहे। सदियुनि खां इहो हले पियो ऐं उन में बि जॾहिं जागरता शुरू करे थी औरत ऐं कई तव्हां अॼु खां 10-12 साल पहिरीं जॾहिं पाण ॻाल्हि कंदासीं त सिंध में शिकारपुर हुजे, घोटकी हुजे या सखर वारे साइड हुजे त इन पासे कारोकारी जो हिकिड़ो वॾो जेको उहो इहो एलिमेंट हो। पर हाणे वक़्त सां गॾु ऐं ज़ाहिर आहे कुझु कानून बि पास थिया आहिनि ऐं उन जे करे उहो जॾहिं उते सज़ाऊं अचनि थियूं त उन जे करे इन में थोरी घणी, ऐं इहो नथी चवां त हिकदमि जेको ख़तमु थी वियो आहे, पर थोरी घणी ज़रूरु घटाई आई आहे। जॾहिं असीं अॼु जो अख़बार खोलियूं था त उन में को हिकिड़ी असांखे ॿ ख़बर नज़र अचे थी। जॾहिं असीं पोइते वञूं था माज़ी में त पूरी जूं पूरियूं अख़बारूं जेकियूं हूंदियूं हुयूं उहो इन जी तकरारनि सां भरियल हूंदियूं हुयूं अख़बारूं। त हाणे जेको आहे इलाही सारा प्रोजेक्ट बि इन हवाले सां हलिया आहिनि, जागरता जूं मुहिम बि हलियूं आहिनि ऐं हाणे जेको आहे घटि में घटि जेको अहिड़ा केसिस थियनि था त उन में माण्हुनि खे थोरो डपु आहे त सज़ाऊं ईंदियूं। ॿियो न त जेके इहे जेके एक्टिविस्ट आहिनि, वुमेन एक्टिविस्ट आहिनि या उहे जेकी मुख़्तलिफ़ जायुनि ते या उन्हनि ते कमु कनि थियूं त उन जे लाइ हू जेको आहे सो अवेयरनेस बि ॾियनि थियूं, घरनि में बि वञनि थियूं। त इहो जेको आहे त मूंखे इहो लॻे थो त इन जे लाइ अञा वधीक जेको आहे कमु करण जी ज़रूरत आहे ऐं अञा जेको आहे इन जे लाइ अवेयरनेस अञा वधीक करणी पवंदी। बिल्कुलु कानून साज़ी थियणु खपे। फ़हमीदा रियाज़, अव्हांजी महिरबानी टेलीफोन ते तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, हिते हिकिड़ो नंढो कमर्शियल ब्रेक वठूं था। ब्रेक खां वापसी ते बदर समय जो
सीनियर तजिए निगार आहिनि, सीनियर सहाफ़ी ऐं सीनियर तजिए निगार निसार खोखर असांखे जॉइन कंदा ऐं मुल्क जी जेका सियासी सूरत हाल आहे, ख़ासि तौर ते तोशाखाना केस, इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जा वारंट ऐं हीअ जेका तकरारी फरमाइशी आदमशुमारी आहे उन ते पीपी चेयरमैन समेत कॉम्प्रेस तंज़ीमुनि सुञाण धुरियुनि जेके एतिराज़ वारिया आहिनि पाण उन ते बि ॻाल्हाईंदासूं। हिकिड़ो नंढो कमर्शियल ब्रेक ऐं ब्रेक खां वापसी ते प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम में सीनियर सहाफ़ी ऐं सीनियर तजिए निगार निसार खोखर ऐं बदर समेजो साहब असांखे जॉइन कयो आहे। ॿिन्ही महिमाननि खे असां भलीकार चऊं था। मुल्क जे अंदरि सियासी सूरत हाल जेका आहे उनमें गर्मा गर्मी आहे, ख़ासि तौर ते तोशाखाना केस, फॉरेन फंडिंग केस जे हवाले सां इमरान ख़ान जा जेके वारंट आहिनि, नेब जे तरफ़ां नोटिस आहे, उन हवाले सां बि पीटीआई जे अंदरि जेका आहे उहा बहस जारी आहे त इमरान ख़ान जेको आहे उहो आया ईंदड़ वक़्त में उहो गिरफ़्तार थी सघंदो, नाअहल थींदो। 3 अप्रैल ते पंजाब जूं चूंडूं जेके आहिनि उहे मुक़ररु वक़्त ते थींदियूं जेको सुप्रीम कोर्ट जजमेंट ॾिनी आहे, या इलेक्शन कमीशन तरफ़ां जेको शेड्यूल जारी कयो वियो आहे, या उहे चूंडूं जेके आहिनि मुलतवी बि थी सघनि थियूं। तकरारी ऐं फरमाइशी आदमशुमारी ते कॉम्प्रेसनि ऐं सुञाण धुरियुनि खां पोइ पीपल्स पार्टी बि एतिराज़ ऐं ख़दशनि जो इज़हार कयो आहे। पीपी चेयरमैन तोड़े आसिफ ज़रदारी बि ख़दशनि जो इज़हार कयो आहे। ऐं छा ईंदड़ वक़्त में जेका तकरारी आदमशुमारी आहे उहा मुलतवी थी वेंदी, या उन में जेके डिज़ाइन में फ़िलाज़ आहिनि जंहिं ते सिंध हुकूमत तरफ़ां एतिराज़ कया विया आहिनि उहे फ़िलाज़ छा ख़तमु थींदा, या उनजो नतीजो कहिड़ो ईंदो ऐं जेकॾहिं नतीजो उहो कंट्रोवर्शियल अचे थो, छा सिंध हुकूमत या सिंध जो अवाम उन्हनि नतीजनि खे क़बूल कंदो। अॼोके प्रोग्राम में पाण इन ते बि ॻाल्हाईंदासूं। शुरू कयूं था निसार खोखर खां। निसार, कीअं ॾिसो था हीअ जेका सेंसिस आहे तकरारी कंट्रोवर्शियल, उनमें डिज़ाइन में तमामु घणा फ़िलाज़ आहिनि। शुरू में कॉम्प्रेस तंज़ीमूं, सुञाण धुरियूं ऐं सिंध जो जेको इंटेलेक्चुअल आहे उन तरफ़ां ख़दशनि जो इज़हार कयो वियो, ऐं बाद में असां ॾिठो त पीपल्स पार्टी बि उन ते स्टैंड वरितो। सिंध असेंबली मां ठाराव बि मंज़ूर थियो, पर पीपल्स पार्टी साॻी जेका CCI में जॾहिं दरख़्वास्त ॾिनी हुई त क़ानूनी ऐं आइनी तौर ते 10 सालनि में जेका आदमशुमारी थीणी हुई वक़्त खां अॻु कराई वई। तव्हां छा था सम्झो त हीअ जेको सेंसिस वारो मामिलो आहे उनखे हिकिड़े पॉलिटिकल टूल तौरु इस्तेमालु कयो वेंदो, छाकाणि त पीपी चेयरमैन इहो इशारो ॾिनो आहे त ॿोॾि मुतासिरीन जेके आहिनि उनखे कीअं उनजी ॻणप थींदी, ऐं इन मामले ते हू वफ़ाक़ी हुकूमत खां धार बि थी सघनि था। कीअं ॾिठो था कंट्रोवर्शियल जेका तकरारी सेंसिस हिन वक़्तु जारी आहे? जी शकील, महिरबानी तव्हां हिन मौज़ूअ ते जेको आहे सो इनवाइट कयो। ॻाल्हि हीअ आहे की जेके ही 7वीं आदमशुमारी आहे जेका सेंसिस जी थिए थी पई, ऐं उहा तव्हां ॾिसंदव त डिजिटल आहे। पहिरियों भेरो मुल्क में या डिजिटल आदमशुमारी कई पई वञे, जिन ते घटि में घटि जेको अंदाज़ो लॻायो वियो आहे प्लानिंग वारी डिपार्टमेंट जे पारां त 34 बिलियन उन ते ख़र्च थींदो। हाणे उन ते जेको ख़दशनि जो इज़हार जीअं तव्हां चओ था, या पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पहिरियों कराची में जेको बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम हुयो उन में बि इहो इज़हार कयो, उनखां पोइ बि बयानु ॾिनई। जंहिंखां पोइ हाणे तव्हां ॾिठो त जेको आहे वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल प्लानिंग वारो, उन जेको आहे सो शुमारियात वारो जेको आहे चेयरमैन उन खे मोकिलियो आहे कराची त CM सिंध सां मिली करे जेके बि हुननि जा ख़दशा आहिनि उहे उन्हनि खे दूरि कयो। ऐं हू अहसन इक़बाल पंहिंजे बयान में इहो चयो आहे त कॉम्प्रेसनि कुझु जेको आहे सो उनखे तकरारी बणाइण जी कोशिशि कई आहे। असां नथा चाहियूं त इहा तकरारी थिए। हक़ीक़त में असां ॾिसूं त कॉम्प्रेस बि आवाज़ उथारियो त बाबा हीउ जेको डिजिटल आदमशुमारी वारो तव्हां नओं इहो शुरू कयो आहे मामिलो, उन में ॾिसो त असांजी आबादी पढ़ियल केतिरी आहे, उहे पाण सेल्फ इन्यूमरेशन करे सघनि था, नथा करे सघनि। ऐं जेके टेबलेट आहिनि उहे जेके आहिनि कीअं आहिनि, हाणे ख़ुदि CM जेको चयो आहे सिंध जे मुराद अली शाह, त हुन चयो जेको डैशबोर्ड आहे उहो डेली बेसिस ते असां सां शेयर कयो वञे। हाणे जेका घरशुमारी आहे उन में बि उन इहो चयो आहे त उहो केतिरी काउंटिंग थी आहे उहा असां सां शेयर कई वञे ऐं डेली बेसिस ते कई वञे। जंहिंखां पोइ अहसन इक़बाल इहो चयो त हफ़्तेवार हिकिड़ी मीटिंग थिए जंहिंमें समूरा CM ऐं ॿिया जेके आहिनि सूबनि जा CM जेके हुजनि उहे बि शामिल हुजनि। असल में जेका सेंसस ते एतिराज़ आहे मां सम्झां थो उहो कॉम्प्रेस धुरियुनि ई उथारियो हुयो, जंहिंखां पोइ हाणे जीअं तव्हां पंहिंजे इंट्रो में चयो
त पीपल्स पार्टी उनखे टूल करे थी इस्तेमालु करे त बाबा ॾिसो असांखे एतिराज़ आहिनि। सिंध में हुन जेका आसिफ अली ज़रदारी विहाड़ी में ॻाल्हि ॿोल कई आहे उन में हुन इहो चयो आहे त सिंध में इन ते रिज़र्वेशन्स जेके आहिनि उहे आहिनि माण्हुनि खे। हुन ॿिए इंटरव्यू में वरी इहो चयो त बिलावल थोरो जज़्बाती आहे ऐं हुन त सिधो ई चयो त बाबा तव्हां कमिटमेंट कई हुई त पैसा हेतिरा ॾींदासीं, पहिरियां पैसा रखो। हाणे असुल मामिलो इहा प्रायोरिटी जेका आहे उहा पैसनि जी आहे त जेके फ्लड रिलीफ लाइ वफ़ाक़ पैसा चया हुआ उहे ॾियो, न त हीअ त आई आहे बहानो आहे ई आहे। इन सां गॾोगॾु MQM खे बि जेका आहे न उहे एतिराज़ हुआ। MQM मिली आहे वफ़ाक़ सां ऐं हुननि इहो चयो आहे त असां कराचीअ जी आदमशुमारी 4 करोड़ खां घटि नथा ॾिसणु चाहियूं। उन ते जेकॾहिं घटि थी त उहा असांखे क़बूल न हूंदी। त इहा तमामु घणी जीअं तव्हां चओ न त तकरारी ऑलरेडी थी चुकी आहे बुनियादी तौर ते। छो त पंजाब में अप्रैल में चूंडूं थियण पियूं वञनि। हाणे अप्रैल में जेकॾहिं चूंडूं थियनि थियूं त उहे त पुराणी आदमशुमारी ते थींदियूं, नई आदमशुमारी ते त कोन थी सघंदियूं। तंहिंजे करे इहो ख़ुदि हिकिड़ो ख़दशो जेको आहे उहो बिलावल भुट्टे ज़रदारी जेको उथारियो आहे त हिकिड़े सूबे में तव्हां पुराणी आदमशुमारीअ ते कराईंदव इलेक्शन, ॿिए सूबे में तव्हां नई आदमशुमारीअ ते कराईंदव, इहो कीअं? इन करे आउं सम्झां थो जीअं मुख़्तलिफ़ इशूज़ ते असां वटि थींदो रहंदो आहे तकरार, पर ही बुनियादी तौर ते वसीलनि जी विरछ जो मामिलो आहे। ऐं ख़ुदि असां वटि एतिरी तशहीर ई न थी आहे, आम माण्हूअ खे ख़बर ई न आहे त आदमशुमारी जी अहमियत कई आहे। तव्हां ॾिठो हूंदो गुज़िरियल भेरे जेका आदमशुमारी थी हुई त उन में सिंधी माण्हुनि तमामु वॾे पैमाने ते हिकिड़ी शऊर जी सुजाॻीअ जी आगाहीअ जी मुंहं मोहलायूं पंहिंजे बुनियाद ते। हिन भेरे कंहिंखे ख़बर ई न आहे ऐं हर माण्हू खे हर कोई इहो थो चए बाबा उहो एप आहे मोबाइल ते वञी तव्हां उहो करियो। पर इहा एप जेको काछे में वेठो आहे माण्हू, जेको असांजो थर में वेठो आहे माण्हू, जेको कचे में वेठो आहे, उहो किथां उहो उनखे इस्तेमालु करे सघंदा। तंहिंजे करे आउं सम्झां थो इहे सिंध जा जेन्युइन एतिराज़ आहिनि ऐं उन्हनि खे हल करण खां सवाइ उन्हनि खे एड्रेस करण खां सवाइ इहा जेकॾहिं थी त इहा तकरारी हूंदी। जी बदर समेजो साहब जो ओपिनियन शामिल कयो था। बदर अवां कीअं था ॾिसो हीअ जेका तकरारी आदमशुमारी आहे? ज़ाहिर आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जो जॾहिं सुवाल आयो त हिन वक़्तु जेके कोलिशन गवर्नमेंट में शामिल जमायतूं आहिनि जन में पीपल्स पार्टी भी शामिल हुई, उन्हनि सभिनी उनजी मुखालफ़त कई ऐं बाद में डिजिटल आदमशुमारी ते ख़ुदि सिंध गवर्नमेंट जेको आहे CCI में दरख़्वास्त ॾिनी ऐं उहा 5 सालनि जे अंदरि आइनी तौर ते 10 सालनि थियणी हुई, पर हिन वक़्तु 5 सालनि में उहा थी रही आहे। उनमें काफ़ी जेके डिज़ाइन में फ्लाज़ आहिनि, टैबलेट डिजिटल जेके टूल्स आहिनि, डिवाइसिस आहिनि, इंटरनेट किथे कमु नथी करे, त हीअ जेका आदमशुमारी आहे उन जा जेके नतीजा ईंदा उहे तव्हां सम्झो था त उहे नतीजा सिंध हुकूमत या सिंध जे आवाम क़बूल कंदो, छाकाणि त हींअर जेको डिज़ाइन में फ्लाज़ आहिनि उहे फौरी तौर ते उहे ख़तमु नथा थी सघनि? महिरबानी शकील साईं, बिल्कुलु मां ईअं सम्झां थो त हे एप इनिशो ई हिन ते जेकॾहिं एतिराज़ उथिया आहिनि ऐं आदमशुमारी शुरू थी आहे हिन खां पहिरियां ई एतिराज़ उथिया आहिनि, जेतोणीकि हाणे कुझु वक़्त खां उहा शुरू थी चुकी आहे, घरशुमारी थिए थी पई। सो मां सम्झां थो जेका शइ बुनियादी तरह सां एॾी तकरारी हुजे उनजे रिज़ल्ट्स में बि तकरार जी ई ख़दशो रखी सघिजे थो। ऐं इहो चवणु त पीपल्स पार्टी फ़क़ति टूल तौरु इस्तेमालु करे थी, ठीकु आहे कंदी हूंदी, पर मां ईअं सम्झां थो जेकॾहिं को पॉज़िटिव अमल करनि था, भले कॉमप्रस्तनि ऐं नेशनलिस्ट धुरनि ई उनखे शुरूआति में इनिशिएट थियो हुजे उन एतिराज़ात खे, जेकॾहिं पीपल्स पार्टी बि उन्हनि जी लाइन खे टो थी करे त मुंहिंजे ख़्याल में असांखे एप्रिशिएट करणु खपे त हीउ हिकिड़ो सुठो क़दम आहे। ऐं जेसिताईं जीअं निसार साईं चयो त हीउ असल में वसीलनि जी विरछ जो मामिलो आहे, मां ईअं सम्झंदो आहियां 18वीं तरमीम खां पोइ इहा शइ तमामु घणी मथे आई आहे त वसीलनि जी विरछ कीअं थिए ऐं कहिड़े नमूने थियणु खपे। तव्हां इहो बि ॾिठो हूंदो त ख़ासि करे जेकी प्रेज़ेंट कंफ्लिक्ट हले थो पॉलिटिक्स जो, इन जो हिकिड़ो बुनियादी नुक़्तो इहो त कहिड़े तरीक़े सां 18 तरमीम खे ख़तमु कजे, इन अमेंडमेंट खे ख़तमु कजे, रिपील कजे। ऐं मां ईअं सम्झां थो त इहो हिकिड़ो पीपल्स पार्टी जो पंहिंजी हुकूमत में तमामु वॾो कारनामो हो, 18 तरमीम कॉन्स्टिट्यूशनल जे हिसाब सां सुठो कारनामो। ऐं असांखे खपे त कम अज़ कम जेकॾहिं हू का पॉज़िटिव अमल कनि था त उनजी सपोर्ट करणु खपे। बाक़ी यस यू आर वेरी मच राइट, जेकी शइ बुनियादी तरह सां कंट्रोवर्शियल आहे उनजा नतीजा बि यकीनन कंट्रोवर्शियल ई निकिरंदा जेकॾहिं उनजे फ्लास खे दुरुस्त न कयो वियो, नंबर 1। ऐं नंबर 2, जेकॾहिं इहो तकबंदियुनि जे हवाले सां बि तव्हां ज़रूरु ॿुधो हूंदो
त हिन आदमशुमारी जे हिसाब सां तकबंदियुनि में बि तब्दीलियूं अची सघनि थियूं, नवां तक बि ठही सघनि था, त पोइ इहो ॾाढो अजीब थी वेंदो, आधा तीतर आधा पटेर थी वेंदो त पंजाब ऐं केपीअ में तव्हां कंहिं पुराणी आदमशुमारी ते हिते नई आदमशुमारी ते इलेक्शन करायो। टी ॻाल्हि इहा त MPM डिमांड थी करे, ॾाढो मूंखे जुमिलो वणियो निसार साईं जो, त MPM चए थी त 4 करोड़ खां घटि न हुजे, त डिजिटल आदमशुमारी खां अवल या कंहिं बि आदमशुमारी खां अवल MPM वारा हिकु बि थी ॻणे आया आहिनि त केतिरा माण्हू कराची में रहनि था पिया ऐं कहिड़ी आबादी तहत कहिड़ी विरछ तहत रहनि था पिया। मां ईअं सम्झां थो त हर कंहिंखे, हर सियासी धुर खे हिकिड़ा अहिड़ा एतिराज़ात करणु खपनि जेके एटलीस्ट एतबार जोगा हुजनि। जी शकील। निसार, मुल्क जी जेका सियासी सूरताल आहे, बहरान जेको हलंदड़ आहे, 3 अप्रैल जेको आहे पंजाब जे लाइ चयो वियो आहे त उहे चूंडूं करायूं वञनि। उन गैर यकीनी सूरताल में कोलिशन जेके पार्टनर्स आहिनि जंहिंमें नून लीग, उहा उन तारीख़ ते असांखे राज़ी ॾिसण में नथी अचे। तव्हां कीअं था सम्झो त हीउ जेको हिन वक़्तु गैर यकीनी सूरताल आहे, पॉलिटिकल हवाले सां PTI जी ज़ाहिर आहे फॉलोइंग अञा ताईं इंटेक्ट आहे, जेके बाई इलेक्शन जा नतीजा हुया ताज़ो उनमें PTI विन कयो आहे। तव्हां छा थो सम्झो त हिन सॼी गेम जे अंदरि जेकॾहिं पाण 3 मेजर पार्टियुनि खे रखूं, मुस्लिम लीग नून, पीपल्स पार्टी, PTI, तव्हां उन्हनि मां लूज़र कंहिंखे सम्झो था ऐं बेनिफिशरी जेकॾहिं हवाले सां पाण ॻाल्हि कयूं त उहा कहिड़ी पार्टी आहे जे तव्हांखे हिन सॼी गेम में फ़ाइदो खणंदे नज़र अचे थी पई? शकील, ॻाल्हि इहा आहे की जीअं हमेशह चवंदा ईंदा आहिनि त असुल जेका सियासत जो महाज़ आहे उहो आहे पंजाब बि माना सेंट्रल पंजाब। त हिन वक़्तु तव्हां ॾिसो सॼे मुल्क जी सियासत जो उनजो दारोमदार वञी पंजाब में थियो आहे। इतफ़ाक़ अहिड़ो थियो आहे जो इमरान ख़ान बि उते ज़मा पार्क वञी रहियो आहे ऐं ज़मा पार्क जे आस पास हुनजा माण्हू सपोर्टर उहे बि आहिनि। हाणे जेका रिसेंटली जेका गैलप सर्वे आई आहे, तव्हां ॾिठो त हुन में 61% जेका पॉपुलरिटी आहे उहा इमरान ख़ान जी ॿुधाई वई आहे। हाणे उहा ख़ुदि गैलप सर्वे कीअं थी आहे ऐं कहिड़नि बुनियादनि ते थी आहे इहो बि जाचण जी ज़रूरत आहे। पर हिन वक़्तु तव्हां ॾिठो आहे त PMLN, इहो तव्हां सही चयो त उहो हुनखां लवाए इन हद ताईं थी जो हिन वक़्तु अनाउंसमेंट थी चुकी आहे। उन जे बावजूदि मुस्लिम लीग नवाज़ जेका आहे सा चूंडण लाइ तयारु न आहे। पर पीपल्स पार्टी जे पारां जेके मुख़्तलिफ़ अख़बारुनि में रिपोर्ट्स आयूं आहिनि त उते पंहिंजे उमेदवार जेके मुमकिन आहे हुननि जा उमेदवार आहिनि, मतिलबु पार्टी जे माण्हुनि खे चयो वियो आहे त उहे भली एप्लीकेशन्स ॾियनि, यानी कंहिं हद ताईं नंढे सतह ते ई सही पर पीपल्स पार्टी तयारी करे रही आहे त एप्लीकेशन्स अचनि ऐं उन खां पोइ हू डिसाइड करे सघनि था। ऐं हीअ जेको ताज़ा दौरा आहिनि मुल्तान ऐं विहाड़ी वग़ैरह जा, आसिफ अली ज़रदारी जा, ऐं आसिफ अली ज़रदारीअ खे हमेशह पंजाब जेको आहे उहो वणंदो आहे। त पंजाब इन करे बि वणंदो आहे जो हुन उते तव्हां ॾिठो आहे त बेनज़ीर भुट्टो या शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो कॾहिं बि पंहिंजा घर कोन ठाहिया हुआ, पर मुल्तान में बि हुन घर ठाहियो आहे, ज़रदारी हाउस, त ईअं ई बिलावल हाउस जेको आहे सो हिन में बि लाहौर में बि ठाहियो आहे। त उते वेही करे हू अञा सियासत करे थो। त उन मां इहो तव्हां अख़्स कयो त वरी बि जेको आहे इन रहण जी कोशिशि उहा पीपल्स पार्टी करे थी। ऐं जेकॾहिं कंहिं हद ताईं कंहिं बि ख़ुशफ़हमी या ग़लति फ़हमी में मुस्लिम लीग नून जेकॾहिं उहा इलेक्शन खां परे थिए थी हिन भेरे, छो त इलेक्शन कमीशन शेड्यूल जेको जारी कयो आहे, हाणे त शेड्यूल जारी कयो आहे इलेक्शन कमीशन, ऐं उन सां गॾोगॾु जेके NA जूं नेशनल असेंबली जूं सीट्स आहिनि उन्हनि लाइ बि हुन शेड्यूल जारी कयो आहे। पर इहा जेकॾहिं PMLN कंहिं हद ताईं हेॾे होॾे थिए थी, उन खां थिड़े थी, त वरी बि फ़ाइदो जेको आहे उहो पीपल्स पार्टी खे थींदो। बाक़ी जेका PTI आहे उनजी सपोर्ट उते तमामु घणी आहे। हाणे बज़ाहिर इहे पार्टियूं आहिनि, पर असुल जेका जंग आहे चवनि था उहा जेके पाकिस्तान जी सियासत खे जेको आहे सो हलाईंदड़ मुख़्तलिफ़ मुक़्तदर धुरियूं आहिनि, असल जंग उन्हनि जे विच में आहे। ऐं याने तव्हां ॾिठो आहे हिन भेरे बिटवीन द लाइन्स जेको आहे सो हिन चैनल ते जेको इंटरव्यू आयो आहे आसिफ अली ज़रदारी जो, उन चयो त भई फ़ौज में जेके जर्नेल आहिनि उन्हनि सां बि असां ॻाल्हायो आहे, त पर हाणे जेके जज आहिनि उहे बि इन ई सोसाइटी मां अचनि था ऐं उहे ज़ाहिर आहे पहिरियां वकील हूंदा आहिनि, पोइ उन खां पोइ ईंदा आहिनि, त उन्हनि सां बि ख़ुदि ॻाल्हाइण जी या कंहिं हुनजी ज़रूरत आहे। त हिन वक़्तु तव्हां ॾिठो आहे त सपोर्ट हिकिड़ी सर्टेन क्वार्टर्स मां आहे ई आहे PTI खे। ऐं PTI खे जेको मिडिल क्लास सपोर्ट थो करे उहो हुन जो मर्कज़ आहे अर्बन पंजाब, यानी अर्बन जेको माण्हू आहे ऐं ख़ासि करे उहे माण्हू तव्हां ॾिसो हुनजा सपोर्ट तमामु वॾे पैमाने ते वधिया आहिनि। त पंजाब में जेका गेम चेंज थी सघे थी उहा ईअं बि थी सघे थी त
PTI जेका आहे उहा तमामु वरी, छो त PTI खे एतिरी सपोर्ट आहे जो उहा हुकूमत में बि न आहे हाणे हिन वक़्तु त, जो हुन ते चइजे त हुकूमत में आहे। हुकूमत में हुजणु ख़ुदि PMLN लाइ डीमेरिट थींदो, ज़ाहिर आहे उहे उन में आहिनि। हाणे अहिड़ियूं शयूं जमहूरियत में जीअं तव्हां ॾिठो त हाणे लाहौर में 144 हुननि लॻाए छॾियो त कंहिं बि PTI जेका आहे उहो जुलूस बि न कढे ऐं ॿिया बि जुलूस न कढी सघनि। त इन तरह सां ॾिसां थो त इहे अॻिते हली अञा घणियूं शयूं आहिनि जेके अॻिते हली खुलंदियूं, पर वरी बि PTI ऐं PP जेके आहिनि उहे इन थींदे नज़र अचनि थियूं। इन में ज़ाहिर आहे PMLN त आहे ई आहे, पर उहो उन जी लीडरशिप ते डिपेंड थो करे त उहा हुननि लीडरशिप हवाले कई आहे फ़िलहाल मरियम नवाज़ जे। ऐं मरियम नवाज़ ॾिसिजे त उहो क्राउड पुलर त आहे, पर वोट पुलर बि थी सघे थी या नथी थी सघे। जी बदर, अवां कीअं ख़ासि तौर ते पंजाब जी पॉलिटिक्स 3 अप्रैल ते चूंडूं ऐं उनखां पोइ जेकॾहिं पाण टिनि मेजर पार्टियुनि जो ज़िक्र कयूं, PMLN, PTI, PP, हिन सॼी गेम में अवां कंहिंखे ॾिसो था त उहो बेनिफिशरी पार्टी जेका आहे ईंदड़ वक़्त में कहिड़ी थियण वञे पई, ऐं नून लीग जे हवाले सां तव्हां सम्झो था त मरियम नवाज़ तमामु एक्टिव आहे, ऐं तव्हांखे लॻे थो त चूंडुनि खां अॻु में नवाज़ शरीफ़ जी वतन वापसी मुमकिन थी सघे थी? कीअं ॾिसो था सियासी मंज़रनामो चूंडुनि जे हवाले सां? शकील साईं, मां ईअं सम्झां थो त जेकॾहिं बेनिफिशरी अखर खे डिफाइन कजे त PTI त उहो ई इन आहे, ऐं मुस्लिम लीग त सदाईं पंजाब मां खटियो आहे, ऐं पीपुल्स पार्टी पोयनि दौरनि में बिल्कुलु ऑलमोस्ट वाइप आउट थी वई, ख़ासि करे सेंट्रल पंजाब में, कि हिकु अधु सीटूं को बि हू साउथ मां ई कढी पए सघी। उनजा जेके बि कंट्री साइड आहे या ॿारियाड़ी शहर मां बिल्कुलु ऑलमोस्ट नॉन एग्ज़िस्टेंट हुई। ही पहिरियों दफ़ो आहे जो पीपुल्स पार्टी खे हिकिड़ो स्पेस मिले थो। ऐं आसिफ ज़रदारी तव्हांखे यादि हूंदो जॾहिं हुन चाहियो पियो शुरूआति में त वज़ीर आला बणायो वञे परवेज़ इलाही खे, यानी PTI जे बणाइण खां पहिरियों जॾहिं हुन कोशिशि पई कई त भई ठीकु आहे हमज़ा न त पोइ असां आणियूं था पिया काफ़ली खे। उन ज़माने में बि आसिफ ज़रदारी जी इहा कोशिशि त कंहिं न कंहिं तरीक़े सां डायरेक्ट इनडायरेक्ट तरीक़े सां पीपुल्स पार्टी पंजाब हुकूमत में शामिल थिए। ऐं हींअर जेकॾहिं काफ़ी ख़ाइफ़ आहे नून लीग इलेक्शन खां, त मां ईअं सम्झां थो जेकॾहिं बेनिफिशरी अखर फिट थींदो त पीपुल्स पार्टी ते थी सघे थो। PTI त ख़ैर एवरीबडी नोज़ अथव हिन वक़्तु हुनजो ख़ासि करे शहरनि में तमामु वॾो असरु आहे, ॿारियाड़ी में असरु तालुकात सां थींदो आहे। ऐं हुननि जेको तव्हांखे इहो बि मां ज़रूरु शेयर कंदो हलां, जेके दोस्त आहिनि उहे ॿुधाईंदा आहिनि त चौधरीनि जो बि हिकिड़ो चौधरी जेको घराणो आहे उन्हनि जो बि हिकिड़ो पंजाब में उनखे हिकिड़ी रेस्पेक्ट वारी निगाह सां, या ईअं खणी त चौधरी जेकॾहिं कंहिं वेंदा आहिनि त उनखे माण्हुनि लाइ हूंदो आहे त मुश्किल हूंदो आहे उन्हनि खे चौधरीनि खे मोटाइण। ऐं ख़ासि करे उन सूरत में जॾहिं उनजी मुखालफ़त में नवाज़ शरीफ़ उन पोज़ीशन में न आहे त नवाज़ शरीफ़ उनखे काउंटर करे सघे। परवेज़ इलाही कैन प्ले अ वेरी इम्पोर्टेंट रोल, स्पेशली जॾहिं हुनखे PTI जो सदर कयो वियो आहे, ऐं तंहिंजे करे उहो PTI खे ॿारियाड़ियुनि में बि काफ़ी सपोर्ट वठी ॾेई सघे थो। बाक़ी PP बेनिफिशरी नज़र अचे थी। ऐं मां मरियम नवाज़ जे हवाले सां ज़रूरु हिकिड़ो पॉइंट एड कंदो हलां त मरियम नवाज़ जो जेको तरीक़ेकार आहे इलेक्शन जो, क्राउड पुलर पंहिंजी जॻह ते हुजे, पर शी इज़ क्रिएटिंग प्रॉब्लम्स फॉर नून लीग टू। ऐं पंहिंजे रवैये ख़ासि करे इहो पकड़ धकड़ टाइप जेके मामला शुरू थिया आहिनि, इहे तव्हां जेकॾहिं हिन जी टाइमिंग ॾिसो त तव्हांखे तॾहिं वधीक थींदे नज़र आया आहिनि जॾहिं मरियम नवाज़ मैदान में आई आहे। त मां ईअं सम्झां थो त बेनिफिशरी बहरहाल जेकॾहिं नालो आहे त पीपुल्स पार्टी चई सघे। बदर, पाकिस्तान जी पॉलिटिक्स में मुख़्तलिफ़ फैक्टर जेके आहिनि उहे असरअंदाज़ थींदा रहिया आहिनि। हिन वक़्तु जेका इकनॉमिकल सूरत हाल आहे, IMF सां मुआहिदो ज़ाहिर आहे त उहो बि हिन सॼी पॉलिटिकल सूरत हाल ते उनजो असरअंदाज़ थींदो। फॉरेन पॉलिसी जा जेके मामला आहिनि उहे बि असरअंदाज़ थींदा, छाकाणि त फॉरेन पॉलिसी जेका आहे उहा जेकॾहिं अफ़गानिस्तान जे हवाले सां ॾिसूं त लॉ एंड ऑर्डर जी जेका सूरत हाल आहे उहा बि हिन सॼे हुन ते असरअंदाज़ थी सघे थी, ऐं उहा पॉलिटिकल जेकी सॼो सिनेरियो आहे ईंदड़ वक़्त में उहो उन ते बि असरअंदाज़ थी सघे थो। त इन हवाले सां मुख़्तलिफ़ जेके फैक्टर आहिनि, अवां कीअं ॾिसो था त ईंदड़ वक़्त में चूंडुनि खां अॻु में या ही जेका इकनॉमिकल क्राइसिस आहे, फॉरेन अफेयर्स जा मामला आहिनि, उहे केतिरो असरअंदाज़ थी सघनि था? शकील साईं, पाकिस्तान जी फॉरेन पॉलिसी तमामु घणी तनक़ीद जे रही आहे। अक्सर जेके इंटेलेक्चुअल्स आहिनि उहे हुनखे इहे तनक़ीद कंदा रहिया आहिनि त पाकिस्तान गैर ज़रूरी तौरु मिसाल पूरो ज़िया जो ज़मानो या उन खां पहिरियों या उन खां बाद में या सीटो सेंटो शुरूआति खां वठी पाकिस्तान लाइ इहो रहियो आहे त पाकिस्तान
गैर ज़रूरी तौर मतिलबु अफ़गान प्रो अफ़गान जेकी अफ़गानिस्तान जे हवाले सां पाकिस्तान तमामु घणो इन्वॉल्व रहियो। कुझु मामलनि में अफ़गान पाकिस्तान जी मजबूरी बि आहे, छाजे करे जो शकील साईं जोग्राफी सियासत में तमामु वॾो रोल प्ले कंदी आहे। मिसाल हिकिड़ो नंढड़ो वठो, रूस आहे, असां लाइ तमामु वॾो मुल्क आहे, पर रूस जो जेको नॉर्दर्न बॉर्डर आहे उन तो रूस ते तारीख़ी तौर ते माना हाणे जी ॻाल्हि नथो कयां, तमामु पुराणे ज़माने में हमला बि थींदा रहिया आहिनि रूस ते स्कैंडेवियन कंट्री सां। स्वीडन के ज़माने में ॿुधंदे अजीब थो लॻे, हुन बि कंहिं ज़माने में अटैक कयो, पोलैंड सां हुनजी जंगियूं रहियूं। ऐं हमेशह रशिया लाइ एशिया जी हैसियत उहा ई रही आहे, जेकॾहिं मां कंपेरिज़न कयां, जेकी अण डिस्कवर थियल अमेरिका जी यूरोप जे लाइ रही आहे। हमेशह यूरोपियन माण्हू हिकिड़ी अहिड़ी दुनिया में वञणु चाहींदो हो, या तव्हांखे जेकॾहिं उहे जहाज़नि जा ज़माना यादि हुजनि, कोलंबो ऐं वास्को डिगामा जा ज़माना यादि हुजनि, जॾहिं उहे नयूं लैंड डिस्कवर कंदा, त दे ऑलवेज वांटेड टू डिस्कवर अ न्यू ड्रीम लैंड। ठीकु आहे, स्पेन जो हुन में तमामु वॾो रोल आहे। जेकी स्पेन जा जेके रूलर हुया उहे फंड कंदा हुआ उन्हनि जहाज़ राह खे। ईअं ई साॻे नमूने हमेशह रशिया चाहियो आहे त उहो एशिया में दाख़िल थिए। ऐं इहो ज़हन में ज़रूरु रखो त 1857 में जॾहिं हिते जंग आज़ादी थी, पाण जेके अंग्रेज़ म्यूटनी चवंदा आहिनि, पाण वटि आज़ादी जंग छॾींदा आहिनि, उन खां बाद में अंग्रेज़नि वटि तमामु वॾो ख़दशो इहो पैदा थियो त रूस इन हालात खे इस्तेमालु करे सघे थो। राइट फ्रॉम देन अॼु ताईं जेके बि सुपर पावर आहिनि उहे हमेशह हिन पासे खां, यानी असां अफ़गानिस्तान जे बॉर्डर ते आहियूं, असांजी मजबूरी आहे, असां पंहिंजी जाग्राफी को बि मुल्क पंहिंजी चेंज नथो करे सघे, तंहिंजे करे असां ते तमामु घणो प्रेशर रहियो आहे त असां अफ़गानिस्तान खे मैनेज कयूं। सो इन हवाले सां पाकिस्तान जी फॉरेन पॉलिसी में पाकिस्तान एॾो आज़ादु न आहे, या को बि मुल्क एॾो आज़ादु न हूंदो आहे, उनजूं मजबूरियूं हूंदियूं आहिनि, उनखे उन त हलणो पवंदो आहे। हिंदुस्तान थोड़ो पंहिंजी भेट में उनखे वधीक रूम हासिल हो, तंहिंजे करे दे कुड डिस्कवर लॉट ऑफ अदर थिंग्स जेके असां शायदि उन दौर में न करे सघिया। मां ईअं नथो चवां त असांखे इनखे तनक़ीद खां मुबरा करणु खपे, पर बहरहाल कुझु मजबूरियूं बि आहिनि। बिल्कुलु जेके फॉरेन परॾेही पॉलिसी जा मामला आहिनि उहे मुल्क जी अंदरूनी पॉलिटिकल सूरताल ते बि असरअंदाज़ थींदा रहिया आहिनि, ऐं माज़ी में बि ईअं थींदो रहियो आहे। हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। बदर समेजो साहब, निसार खोकर साहब ऐं फ़हमीदा रियाज़ जेको आहे असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। टिनी महिमाननि जी महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।